नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। वक्त कोरिया में खबर ॾींदा हलूं त LG जो स्मार्टफोन पसंद कंदड़नि जी ख़राब ख़बर आहे, छो त ॾखण कोरियाई कंपनी LG इलेक्ट्रॉनिक्स स्मार्टफोन्स जी तैयारी ऐं विकिरो बंदि करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। LG ऐलान कयो आहे त हू 31 जुलाई खां पोइ स्मार्टफोन्स जी तैयारी ऐं विकिरो बंदि करे छॾींदी ऐं उन सां गॾु ई LG स्मार्टफोन मार्केट मां हथ खणंदड़ पहिरें स्मार्टफोन कंपनी बणिजी वई आहे। LG जे पारां जारी कयल बयान मूजिबि कंपनी जी मोबाइल डिवीज़न खे 8 सालनि में $4.5 अरब जो नुक़सान थियो आहे, जंहिंखां पोइ हाणे हू बरक़ी गाॾियुनि जा औज़ार ऐं स्मार्ट घरनि ते ध्यानु ॾींदी। यादि रहे त 2013 में LG कंपनी सैमसंग ऐं एप्पल खां पोइ दुनिया में टीं सभिनी खां वॾा स्मार्टफोन ठाहींदड़ कंपनी हुई, पर बाद में LG फ्लैगशिप मॉडल्स, सॉफ्टवेयर ऐं हार्डवेयर जे मसइलनि खे साम्हूं करणु शुरू करे छॾियो, जंहिंजो तजवीज़ो कंदड़नि जे वेझो बुनियादी सबब माहिरनि जी खोट हुई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।